गॾु थियण जो मक़सदु अमीन गंगापुर साहब जेको इहो मां चवंदुसि लानत न पर लखु लानत माण्हू ते लानत पर हिन ते लखु लानत जंहिं पंहिंजे पीउ जो न थियो हिननि खे एतिरो क़दुरु न थियो हिन जे ख़ानदान खे सियासत में घोटे सारो वो भी देखो बेत नस्ली हूंदो न माण्हू जंहिंजो न नस्ल हुजे न चवंदा आहिनि त मुंहिंजे वालिद साहब अलाह मरहूम नवाब साहब खे जन्नतुल फिरदौस में जाए थे 1993 में बाबे हिकिड़ी स्पीच करी बजट जॾहिं चारण साहब असांजो सदर बाबा चयो त जॾहिं क्वीन जा ग़ुलाम हुयासीं त क्वीन जॾहिं कुतो धारी थी न त उहा बि ख़बर हूंदो त हिन जो नसुल छा आहे हिन जो पीउ छा आहे हिन जो ॾाॾो छा आहे असांखे त इहा बि ख़बर कान्हे न चारण साहब जो पीउ कोन्हे असांखे त इहा बि ख़बर कान्हे गंगापुर जो पीउ केरु आहे न्याज़ी जो पीउ केरु आहे हिते नसुल आहे ई बेनसली आहे घोटे साहब ते ॻाल्हाइण लाइ मां त अफ़सोस थो थिए हिननि जी क़यादत खे अचणु खपे असां असेंबली में वेहंदा आहियूं मां हर वक़्तु हिननि खे चवंदो आहियां त बाबा तव्हां सियासत कयो असांजी परफॉर्मेंस ते ॻाल्हायो चओ त असां चीफ मिनिस्टर कमु सही न कयो असांजे मिनिस्टर कमु न कयो तव्हां असांजे लीडरशिप ते न ॻाल्हायो छोकी तव्हां असांजे लीडरशिप ते हिकिड़ी ॻाल्हि कंदव त असां वटि 100 ॻाल्हियूं आहिनि तव्हांजे लीडरशिप ते ॻाल्हाइण उहो मुराद सईद साहब आहे हिकिड़ो हुते वो वरी उबो थी ॻाल्हाईंदो वञे मां चवंदो आहियां मुराद सईद साहब तूं असां ते ॻाल्हाइण खां अॻु में पंहिंजे हॉस्टल जा यार त ॻोल्हे न जेके ॻोल्हे न लभंदी हिननि माण्हुनि जी का न हैसियत आहे न हिननि माण्हुनि जो को वजूद आहे घोटे साहब जे छा ॻाल्हाए घोटे साहब जे ॻाल्हाइण ते अचूं त असां मां सम्झा ॾींहं लॻी वेंदा जेके घोटे साहब हिन मुल्क लाइ हिन अज़ीम पंहिंजी जाननि जी क़ुर्बानी ॾियूं असेंबली जे फ्लोर ते चयो पीटीआई जे दोस्तनि खे त तव्हां पहिरीं असांजे गड़ी ख़ुदा वक़्तु क़ब्रिस्तान ठाहे पोइ असां तव्हांखे ॻाल्हायो त तव्हां असां जेतिरो छा कयो केॾी महिल ॻाल्हाइजो 22 साल असां गुज़र 22 साल तव्हां छा कई मुशर्रफ जे पोयों बि कहां लॻल हुयो 22 साल हुयो त मियां साहब सां वेही मानियूं बि तूं इमरान ख़ान खाधियूं हर शइ जा मज़ा वरितई हाणे तूं चई त मां 22 साल तुंहिंजे ईअं न थींदी आहे भला अॼु ॾींहुं ॿुधायो मेरे साहिबा जे काफ़िले ते बम ब्लास्ट थिए थो जे असांजे लीडरनि जे मथां मामला हिन जे मथां छो न हिन खे त ठप लॻे थी त मुल्क जो न वञे ख़ुदा जा बंदो ॻाल्हायो असां सां सियासत कयो असां सां बदफ़ैली न कयो अचो सियासत कयो वेहो असांजी परफॉर्मेंस ते ॻाल्हायो असां को ग़लति कमु कयो हुजे असांखे चओ बाक़ी तव्हां स्टेज ते वेही गंगापुर साहब ॻाल्हाए पियो न मां चवां थो त तोखे चैलेंज थो कयां कराची अॼु तूं चईंदो न कराची में वधि में वधि तव्हांजा MPs आहिनि तव्हां अचो कराची में तूं ॻाल्हाए ॾेखार त टंगू ॿाहूं भॼंदासीं इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर पंहिंजे पार्टी जे लाइ पंहिंजे क़यादत लाइ मरण बि ॼाणनि था जीअण बि ॼाणनि ऐं इंशाअल्लाह ताला असां हिननि खे 2023 में भरपूर शिकस्त ॾेई पंहिंजो बिलावल साहब खे प्राइम मिनिस्टर पाकिस्तान बि करे ॾेखारींदासीं हिननि खे ऐं जेके हिननि खे शिकस्त हिननि जो मुक़दर आहे राति जो निंड में हुया सुबुह जो उथिया त प्राइम मिनिस्टर थी विया इमरान खान पाण जो त मूंखे यकीन कोन पियो आहे तव्हां प्राइम मिनिस्टर थी विया जेको माण्हू चए पियो त मां कोलैबोरेशन गवर्नमेंट न कंदुसि त अचो हू केॾी महिल काफ लीग जे दरवाज़े ते वेठा आहिनि त केॾी महिल MQM जे दरवाज़े ते वेठा आहिनि जेको वेही MQM वारनि खे गारियूं ॾींदा अॼु MQM सां गॾु वेठा आहिनि इहे सभु मुफ़ाद परस्तनि जो टोलो आहे तव्हां इंशाअल्लाह 2023 परे न आहे साल ॾेढ बचियो आहे मथे साल खां असांजो इलेक्शन ईयर शुरू थी वेंदो ऐं इंशाअल्लाह भरपूर शिकस्त हिनखे हिन जे घर में नसीब थींदी ऐं इंशाअल्लाह हिकिड़ी तव्हां 2023 में बिलावल साहब खे प्राइम मिनिस्टर करे तव्हांखे असां सभिनी